नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त जिते सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस खां बचण जे लाइ अवाम में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां आगाही मुहिम ॾिनी पई वञे त कोरोना वायरस जी आगाही मुहिम खे ॾिसंदे खिपरो जो समाजी अॻवान गुलाम अली राजड़ पारां गले में MP3 पाए माइक लॻाए खिपरो शहर समेत ॿाराड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोरोना वायरस बाबति आगाही मुहिम में मसरूफ़ है। इन मौक़े ते हिन जो अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हाईंदे चवणो त मां कंटिन्यू ॾिसी रहियो आहियां त TV, रेडियो, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया त जेके कोरोना जो एहतियाती तदाबीर अची रहियूं आहिनि त उहे शहरनि में माण्हू इस्तेमालु करे रहिया आहिनि। शहरनि ताईं इहो मैसेज पहुची रहियो आहे। मूं जेको तो सोची सम्झो त जेके ॻोठ आहिनि जेके शहर खां परे आहिनि, जिथे TV न आहे, रेडियो न आहे, मोबाइल न आहे, सोशल नेटवर्क न आहे, प्रिंट मीडिया न आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया न आहे, त उते जे माण्हुनि खे कीअं आगाही मिले, कोरोना खां कीअं बचा थिजे। इन लाइ मां इहो सोचियो त हीअ माइक हिकिड़ी इस्तेमालु कजे। हीअ मां जेको MP3 वरितो आहे, इन ज़रिए मां ॻोठनि में वञी करे उते कोरोना जी एहतियाती तदाबीरनि बाबति ॿुधाईंदुसि त जी माण्हू कोरोना जे बचाव जे लाइ एहतियाती तदाबीर इस्तेमालु कनि। छो त असांखे घुरिजे हिन ॾुखे वक़्त में गवर्नमेंट जो साथ ॾियूं। गवर्नमेंट सां गॾिजी असांजो फ़र्ज़ु आहे त असां गवर्नमेंट सां गॾिजी असांजे आवाम खे आगाही मुहिम ॾियूं। त मुंहिंजो अॼु जेको मां त खिपरो शहर शहीद चौक तां वञी रहियो आहियां, मुख़्तलिफ़ ॻोठनि में उते वञी आगाही मुहिम जो सिलसिलो शुरू कंदुसि। ॻोठनि में इन जे करे त जिथे जिथे के ॻोठ अहिड़ा बि आहिनि जिथे रेडियो न आहे, TV न आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया न आहे, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया न आहे, त उते जेके माण्हुनि खे ख़बर न आहे, जेके हारी नारी मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि, त मुंहिंजो मक़सदु आहे उते ई वञी उन्हनि माण्हुनि खे आगाही मुहिम ॾियां त जिथे गवर्नमेंट जी पहुचाई नथी थी सघे उते असांजो फ़र्ज़ु आहे त असां वञी करे गवर्नमेंट सां कुलो में मिलाए करे आगाही मुहिम में हिसो वठूं। इहो पियो त जेकॾहिं मां अलॻि हिकिड़े माण्हू खे ॿुधाईंदुसि त मां थकिजी पवंदुसि, गलो मुंहिंजो ख़राबु थी पवंदो। मां सोचियुसि त को माइक या इको साउंड जे थ्रू, इको साउंड ॾिठुमि त ग़रीब माण्हू आहियां, पैसा एतिरा न आहिनि, ग़रीब आहियां, एतिरा पैसा मूं न आहिनि। इन करे मां सोचियो त माना हिकु नंढे पैमाने में थोरे मिक़दार में कीअं माण्हू ताईं आवाज़ु पहुचाइजे। पोइ मां सोचियो त इको जेको तो माइक वठां, उन में जेको MP3 में इनखे कनेक्ट करे ऐं इहो इंसान जो आवाज़ु ॾेई सघियोसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।